नासिक तव्हां खे अपडेट कंदासीं। पीर जो ॻोठ खां पीर जो ॻोठ जे हिंदू मोहल्ले में 4 माड़ इमारत ज़मीन अंदर दबिजी वई आहे। ग्राउंड फ्लोर में फैमिली दबियल आहे, जॾहिं त इतला बावजूद इंतज़ामिया नाहे पहुती। शहरियुनि पारां पंहिंजी मदद पाण तहत दबिजी वियलनि खे ॿाहिरि कढण जूं कोशिशूं जारी आहिनि। अवां खे नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। ॾुखोईंदड़ ख़बर आहे, पीर जो ॻोठ जे हिंदू मोहल्ले में 4 माड़ इमारत ज़मीन अंदर दबिजी वई आहे। ग्राउंड फ्लोर में फैमिली दबियल आहे, जॾहिं त इतला बावजूद इंतज़ामिया नाहे पहुती। शहरियुनि पारां पंहिंजी मदद पाण तहत दबिजी वियलनि खे ॿाहिरि कढण जूं कोशिशूं जारी आहिनि। अवां खे नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर ॾियूं पिया। पीर जो ॻोठ खां पीर जो ॻोठ जे हिंदू मोहल्ले में 4 माड़ इमारत ज़मीन अंदर दबिजी वई आहे। ग्राउंड फ्लोर में फैमिली दबियल आहे, जॾहिं त इतला बावजूद इंतज़ामिया नाहे पहुती। शहरियुनि पारां पंहिंजी मदद पाण तहत दबिजी वियलनि खे ॿाहिरि कढण जूं कोशिशूं जारी आहिनि। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। पीर जो ॻोठ जे हिंदू मोहल्ले में 4 माड़ इमारत ज़मीन अंदर दबिजी वई आहे। ग्राउंड फ्लोर में फैमिली दबियल आहे, जॾहिं त इतला बावजूद इंतज़ामिया नाहे पहुती। इन ई हवाले सां वधीक तफ़सील ॼाणण लाइ राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सईद चनो सां। सईद, अपडेट कजो। 4 माड़ इमारत दबिजी वई आहे, जंहिंमें हिकिड़ी फैमिली बि फाथल आहे। इंतज़ामिया पारां हिन वक़्त ताईं कोई नाहे पहुतो। कहिड़ी हिन वक़्त सूरत आहे, आगाही ॾिजो नाज़रीन खे। इमारत जेका दबिजी वई आहे, जंहिंजो फर्स्ट जेको सेकंड फ्लोर अंडरग्राउंड आहे, जंहिंमें 30 खां 35 गाॾियूं ॿुधायूं वञनि थियूं, उहा सॼो दबिजी आहे। हुन खां ॿियो फर्स्ट फ्लोर हुयो, हुन ते फैमिलियूं रहनि थियूं, 5 खां 6 फैमिलियूं ॿुधायूं वञनि थियूं रहनि थियूं, उहे बि हिन वक़्त ताईं अंदरि दबिजी वियूं आहिनि। जेके हिन मस्जिद में इलाइक़े में ऐलान करायो आहे, जेके पंहिंजी मदद तहत पाण इलाइक़े वासी समझ जे तइदाद में पहुची विया आहिनि, जेके हिते रेस्क्यू शुरू करे छॾियो आहे। पाड़े वारनि हितां इलाइक़े वासी पहुता आहिनि, जेके पंहिंजी मदद पाण सां मदद करे हुनखे खोटाई कंदा आहिनि, बिल्डिंग खे कढी रहिया आहिनि, हेठां कढण जी कोशिशूं कंदा आहिनि। पर हिन जे मां ॿुधाईंदो अफ़सोस जी ॻाल्हि आहे, 2 कलाक गुज़रण बावजूद इंतज़ामिया खे आगाह कयो, पर इंतज़ामिया जो को बि अमलदार हिन वक़्त ताईं बि जेको आहे पंहिंजो हुन जॻह ते जाइ जेका जॻह थी आहे, बिल्डिंग ज़बून थी आहे, हेठि हली विया न पहुतो आहे। न को एसी किंगरी आहे, न को मुखियात आहे, न को SSP खेरपुर आहे। को बि अमलदार हितां जो न पहुता, न को साजी नमाज़ आहे। त जेके दरगाह शरीफ़ जा फ़क़ीर आहिनि, उहे हिन वक़्तु पहुता आहिनि, उन्हनि जो संभाले वरितो आहे। बिल्डिंग जे चौधारी उहे बीठा आहिनि, ऐं हुन शाइरी आहिनि उनखे जेको कढी रहिया आहिनि। ऐं अंदरां जेका हुनखे जेके अंदरि जेके फाथल आहिनि, उनजा आवाज़ ॿुधण में अचनि पिया, त उहे अंदरि फैमिलियूं फाथल आहिनि। पर जेको नुक़सानु थियो आहे, उन भरिसां बि घटि में घटि 1000 खां वधीक घर आहिनि, जिनखे बि नुक़सानु में फसियो आहे। जेका शबार बिल्डिंग आहे, जेका अलाह ख़ैर करे, उहा पेज उन घरनि जे मथां चलंदी, पर कोई बि कढी रहिया आहिनि, हेठां कढण जी कोशिशूं कंदा आहिनि। पर हिन जे मां ॿुधाईंदो अफ़सोस जी ॻाल्हि आहे, 2 कलाक गुज़रण बावजूद इंतज़ामिया खे आगाह कयो, पर इंतज़ामिया जो को बि अमलदार हिन वक़्त ताईं बि जेको आहे पंहिंजो हुन जॻह ते जाइ जेका जॻह थी आहे, बिल्डिंग ज़बून थी आहे, हेठि हली विया न पहुतो आहे। न को एसी किंगरी आहे, न को मुखियात आहे, न को SSP खेरपुर आहे। को बि अमलदार हितां जो न पहुता, न को साजी नमाज़ आहे। त जेके दरगाह